أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. أفمن هذا الحديث تعجبون وتضحكون ولا تبكون. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا محبوبنا محمد وآله وأصحابه أجمعين. प्यारा दोस्तों, अल्लाह तबारक व तआला जल्ल शानो शाल असां सभिनी खे मदीने वारे मीर जी सच्ची मोहब्बत नसीब फरमाए। रब्बे ज़ुल जलाल असां खे पंहिंजे खौफ में रोअण वारियूं अखियूं, पंहिंजे ख़शियत में तड़पण वारी दिल अता फरमाए। अल्लाह पाक जल्ल जलालहू जल्ल शानहू पंहिंजे मुक़द्दिस कलाम में सूरह नजम जे आखिरी आयतुन में रब्बे ज़ुल जलाल फरमायो, अफमिन हाज़ल हदीस तअजबून व तदहकून वला तबकून। हिन ॻाल्हि ते तव्हां अजब कयो था, तव्हां खिलो था, तव्हां रो नथा। हाज़ल हदीस मुंहिंजा मुराद अल्लाह जे क़ुरान जा अहकाम आहिनि। बारी तबारक व तआला जल्ल जलालहू जल्ल शानहू जा अहकाम आहिनि। उन्हनि खे ॿुधी, क़ुरानी पैगामनि खे ॿुधी के माण्हू अजब में पइजी वेंदा आहिनि, सोचींदा आहिनि त क़ब्र छा थींदी आहे, क़यामत छा थींदी आहे, हिसाब किताब पुछाणो कीअं थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि खे सोचे अजब में पइजी वेंदा आहिनि। चवंदा आहिनि त असां मरी मिटी थी वेंदासीं, क़ब्र में असांजा हॾा ॿुॻरी पायमाल थी वेंदा, पोइ असांखे इन ख़ाक थियल जिस्मनि खे केरु जीआरींदो, कीअं जीअंदासीं, हिसाब कीअं थींदो, पुछाणो कीअं थींदो। इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी के माण्हू अजब में पइजी वेंदा आहिनि, हैरत लॻी वेंदी आहे। के इन्हनि ॻाल्हियुनि खे इनकार वारी नज़र सां ॾिसंदा आहिनि, इन्हनि ॻाल्हियुनि जा मुनकिर बणिजी पवंदा आहिनि। इहे कीअं थी सघे थो। क़ाल मन युहयिल इज़ाम वहिय रमीम। चवे थो त जॾहिं हॾा ॻरी मिटीअ में पायमाल थी वेंदा त उन्हनि खे केरु जीआरींदो। कुल मन युहयी अल्लज़ी, महबूब तूं फरमाए, कुल युहयी अल्लज़ी अंशअहा अव्वल मर्रा। ये महबूब तूं फरमाए त जे रब पहिरियों भेरो इंसान तोखे पैदा कयो, उहो ई रब क़ादिर आहे जो इन मोल ॻरियल हॾनि खे वरी ज़िंदा करे। उन अल्लाह खे कुवत आहे, रब खे कुदरत आहे, रब खे ताक़त आहे जो तव्हांखे मारे
मिट्टी के अंदर पैमाल करे, वरी उन्हें करियल हथन के वरी नई जिंदगी दई, नए जिस्म सा रब्बे जुल जलाल तवा के उठारे ऐं तवा को हिसाबो किताब करे। छा अल्लाह इन गाल ते कादिर ना है? छा अल्लाह वट यो पावर ना है? बिल्कुल है, जरूर है, पर के मानू इन गालियों के बुधी ताज्जुब वाली नजर सां ॾिसनि था, ये कीअं थींदो, ये कीअं थी सघे थो? पोइ के इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी खिलनि था, मज़ाक सम्झनि था। तदहकून, तव्हां खिलो था, तव्हां हैरत में अचो था। वला तबकून, तव्हां रो नथा। इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी तव्हां रो छो था? ही ॻाल्हियूं खिलण जहिड़ियूं न आहिनि, ही ॻाल्हियूं इनकार जहिड़ियूं न आहिनि, ही अहिड़ियूं ॻाल्हियूं आहिनि जन ॻाल्हियुनि जे मथां पाण खे यकीन रखणो आहे ऐं इन्हनि ॻाल्हियुनि खे ॿुधी रोई रब जे दर ते माफ़ी वठणी। छो था रो? रब जी बारगाह में छो था रो? पंहिंजे ख़ताउनि ते छो था पशेमान थियो? पंहिंजे मालिक, पंहिंजे खालिक जंहिं तव्हांखे पैदा कयो, जंहिं तव्हांखे रोज़ी रिज़्क़ सां नवाज़ियो, जंहिं तव्हांखे इज़तूं ॾिनियूं, जंहिं तव्हांखे हज़ार करोड़ नेमतुनि सां सरफराज़ फरमायो, उन रब जूं बेफ़रमानियूं करे अञा बि खिलो था, अञा बि अजब था कयो? तव्हांजे लाइ मक़ाम ही आहे जो तव्हां रोई पंहिंजे गुनाहनि जी रब खां माफ़ी वठो। जी बेहकी शरीफ के अंदर हदीस रिवायत करने वालों हजरत सैयदना अबू हुरैरा सब जो रज़ी अल्लाह ताला, सैयदना अबू हुरैरा से रज़ी अल्लाह ताला ने रिवायत फरमाई तो मुझे सोना सरदार असहाबे सुफ़ा सा गड वेठा होया। किथे वेठा होया? वे असहाबे सुफ़ा वारा महबूब जा गुलाम जन के बियो को दुनियावी कम कारोबार न हो, उन्हें जो कम इहो हो जो सुबह शाम मदीने वारे जा दीदार कंदा हो, हुजूर का कुरान बुधंदा हा, महबूबन का दीन सिखंदा हा। उन्हें असहाबे सुफ़ा सा गड सरवरे कायनात तशरीफ फरमाए। नजम सूरत जी ये आखिरी आयात मुझे सोने सरदार तिलावत कई। महबूबन करीमन ये आयतूं पढ़ियूं, अफमिन हाज़ल हदीस ताजबून, छा हिन गाल के बुधी या हिन कुरान के बुधी या हिन अजीब गालियुनि के बुधी तव्हां अजब था कयो? व तदहकून, तव्हां खिलो था? वला तबकून, तव्हां रो न था? जॾहिं इहा आयत मुझे सोहणे सरदार पढ़ी आहे त असहाबे सुफ़ा जूं दाहूं निकिरी वियूं, उन्हनि रोअण शुरू कयो आहे, उन्हनि जे अखियुनि मंझां ॻोढ़ा ऐं लुड़क वहण लॻा, उन्हनि जा ॻल, उन्हनि जा रुख़सार, असहाबे सुफ़ा जा रुख़सार उन्हनि जे लुड़कनि में आला थी विया। साहबी फरमाइन था असां ॾिठोसीं त दिलबर नबी बि रोई रहियो। फबकैना बिबुकाइही, मदीने वारे आका जे रोअण खे ॾिसी असांखे बि बेख्तियार रोअण अची वियो। इहो मजमो हुयो, इहा जमात हुई जंहिंमें सरवरे कायनात हुया ऐं महबूब जा गुलाम हुया। सरकार भी रोअन पिया तो जमी सहाबा किराम भी रोअन पिया। काश फकीरो, काश असांखे उहा रोअण वारी अख मिली वञे। खुदा जे खौफ में, अल्लाह जी ख़शियत में पंहिंजे गुनाहनि ते पिशेमानी जा शलके लुड़क नसीब थी वञनि। पोइ
जरे सोना सरदार रोना तो महबूबन जे रोण खे ॾिसी सहाबा किराम बेतहाशा रोअण लगा। पो मुझे दिलबर नबी पंजे गुलामन के पंजे सहाबा के मुखातिब थी फरमायो त बुधो, मन बका मिन खशियतिल्लाह, जेको मानू अल्लाह जे खौफ में रुनो छा कहे जी, अल्लाह जे खौफ में रुनो, ला यलिजुन नार, मन बका मिन खशियतिल्लाह तआला, जेको अल्लाह जे खौफ में रुनो उन्हें के जहन्नम जी बाह न छोड़दी, उन्हें के दोज़ख जी बाह न साड़ींदी, इहो जहन्नम जी बाह में न दाखिल थींदो, इहो जहन्नम का आजाद थी वियो जेको अल्लाह जे खौफ में रोंदो, जेको रब जे खौफ में रोंदो आ उन्हें के दोज़ख जी बाह न साड़ींदी आ। तरगीब व तरहीब में इमाम मुनज़री रिवायत आंदी आ त हिक ॾींहुं मुझा सोहना हबीब के वण जे हेठों तशरीफ फरमा हुया, वण जे हेठों सुजाग वेठा आयो जी, जिक्र कयो अल्लाह अल्लाह अल्लाह, दोस्तान मोहतरम, दानाए सुबुल फख्रे रुसुल इमामुल अंबिया हबीब किबरिया हजरत मोहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वण जे हेठों तशरीफ फरमाइन। ओचितो हवा तेज हवा जो झूठो आयो आ त उन्हें वण जा जेकी सुकल पन हुया से सब छणी विया, बाकी वण में सावा सावा पन बाकी बचा, सुकल पन उहे सुकल पन वण जा छणी अचे ज़मीन ते किरिया आहिनि। मुंहिंजे सोने सरदार पंहिंजे सहाबा किराम खे फरमायो, ए सहाबियो ॿुधो ॿुधो, हिन वण जो मिसाल मोमिन बाने वांगुरु, या फरमायूं मोमिन बाने जो मिसाल भी हिन वण वांगुरु आ। ए सहाबियो तव्हां ॾिठो जेॾी महिल हवाए खुली आ त इन वण जा सुकल पन सभु छणी विया, बाकी वञी सावा पन बचा आहिनि। ए सहाबियो जॾहिं ईमान वारो मोमिन बानो अल्लाह जे खौफ में रोंदो आ, रब जे खौफ में तड़पी वेंदो आ, जंहिंजी दिल जंहिंजो कल्ब जंहिंजो जिस्म खुदा जे खौफ में कंबी वेंदो आ, उन जे अंदर जेकी भी गुनाह हूंदा आहिनि उहे सभु ईअं छणी वेंदा आहिनि जीअं अॼु हिन वण जा पन तव्हां छणंदे ॾिठा, सुका पन छणी विया, सावा बची विया। मोमिन बाने जा भी जॾहिं अल्लाह जे खौफ में रोए थो त उन जा गुनाह सभु छणी वञनि था, बाकी उन में नेकियूं ई नेकियूं नेकियूं ई नेकियूं बचनि। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह, सल्लल्लाहु अलैहि
अल्लाह अल्लाह। तिरमिज़ी शरीफ में रिवायत हजरत सैयदना अबू हुरैरा राविया मुझे आका फरमायो मदीने वाले मीर फरमायो ला यलजुन्नार मन बका मिन खशियतिल्लाह हत्ता यऊदुल लबन फितरे जरे बानो अल्लाह जे खौफ में रोंदो छा कंदो ॻाल्हायो त सही जरे बानो अल्लाह जे खौफ में रोंदो तो उहो बानो जहन्नम खां आज़ाद थी वेंदो इन माण्हू जो जहन्नम में वञणो ईअं ॾुखियो ईअं मुश्किल जे ॾुथल खीर थणनि में पवणु मुश्किल। हाँ ॾुधल खीर वरी कॾहिं वापसि थणनि में पियो ॿुधायो तव्हां सभई गॾिजी कोशिश कयो त ॾुधल खीर खे वराए थणनि में विझी सघंदव? आहे इहा टेक्निक तव्हां वटि? आहे कोई इहो फार्मूलो तव्हां वटि? सॼी दुनिया गॾिजी पवे चवे त ॾुधल खीर खे वरी वापसि इन साॻे खीर खे साॻे थण में वापसि दाख़िल कयां ईअं कोन करे सघंदा। मदीने वारे साईं फरमायो जॾहिं मुंहिंजो उम्मती अल्लाह जे खौफ में रोए थो ख़ुदा जे खौफ में घोड़ा ॻाड़े थो इन बाने जो भी जहन्नम में वञणु ईअं मुश्किल जीअं ॾुधल खीर थणनि में पवणु मुश्किल। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि या अल्लाह अल्लाह। हजरत ज़ैद बिन अरकम रज़ी अल्लाह तआला अन्हु रिवायत कनि था त असां मदीने वारे साईं सां गॾु वेठासीं त हिकिड़े माण्हू अचे अर्ज़ कयो या रसूल अल्लाह मां अर्ज़ खणी आयो आहियां महबूबा मुंहिंजे अर्ज़ जो ग़र्ज़ थिए। अॼु तव्हां अर्ज़ खणी आया हूंदव जी हिकिड़ो गर्ज़ खणी आयो आहे मूंखे पुट ॼमे हिकिड़ो गर्ज़ इहो खणी आयो आहे त मूंखे ज़ाल मिले को गर्ज़ खणी आयो आहे त मुंहिंजो कर्ज़ लहे को चवे थो मुंहिंजी बीमारी वञे को चवे थो त मुंहिंजी हीअ हाज पूरी थिए तुंहिंजा असांजा सभई गर्ज़ दुनिया वारा पर मदीने वारे मीर वटि जेके साहिल अचनि था उन्हनि जो सुवाल बि ॿुधो उन्हनि जा गर्ज़ बि ॿुधो। असां बि अर्ज़ करे थो बिम अद कन्नारे या रसूल अल्लाह ए अल्लाह जा रसूल मां अर्ज़ खणी आयो आहियां मूंखे ॿुधायो त कहिड़ी शइ जे ज़रिए मां जहन्नम जी बाहि खां बची सघां थो दोज़ख जे बाहि खां बचण वारो को इलाज ॿुधायो अहिड़ो को तरीक़ो ॿुधायो जंहिंसां मां जहन्नम जी बाहि खां बची वञा। महबूब जे गुलामनि खे हर वक्त में पंहिंजी आख़िरत यादि हुई पंहिंजी क़बर क़यामत यादि हुई आख़िरत जो फ़िक्र लॻल हो त उहा बात पुछूं जंहिंमें आख़िरत जी भलाई नसीब थिए। मुझे सोने सरदार के अर्ज करे तो या रसूल अल्लाह बुधायो बुधायो जहन्नम जी बाहि खां कीअं बची सघां थो। मुझे दिल पर नबी फरमायो बेदुमू आई नई ओ पुछण वारा जहन्नम जी बाहि खां बचण चाहीं थो त तुंहिंजे अखियुनि जा ॻोढ़ा तोखे जहन्नम जी बाहि खां बचाए छॾींदा। छा बचाईंदा छा बचाईंदा वरी बि ॻाल्हायो
अखियुनि जा लुड़क तुझे अखियुनि जा गोढ़ा तोखे जहन्नम जे भड़कंदड़ बाहुनि खां बचाए छॾींदा। ओ अदा ओ मिठा असां बि गुनाह करे करे बुरायूं बेफरमानियूं करे पंहिंजे लाइ आड़ा दोज़ख जा भड़काए चुका आहियूं। जेके असांजा किरदार आहिनि जेके असांजा अमाल आहिनि ज़रा गिरेबान में झाती त पाए ॾिस। ओ मुस्लमान ज़िंदगी पंहिंजी किथे गवाए वेठो आहे। अल्लाह अकबर कबीरा। जॾहिं को मर्द मर्द सां बुराई थो करे त जहन्नम भड़को खाईंदो आहे। अर्ज़ कंदो आहे मौला जल्दी कर इन ज़ालिमनि खे मुंहिंजे अंदरि मोकिल त मां इन्हनि जूं सरकशूं लायां। ज़मीन चवंदी आहे मौला इजाज़त ॾे तिनखे ज़िंदा गिरकायांस। आसमान चवंदो आहे मौला इजाज़त ॾे त पत्थरनि जा मींहं वसायांस। रब फरमाईंदो आहे मां अल्लाह बुर्दबार आहियां जल्दबाज़ी कोन कंदो आहियां अज़ाब ॾियण में जल्दी न कंदो आहियां। बराबर गुनाह करे थो पर मन केॾी महिल को घोड़ो गाड़े वे मन को लुड़को हारे वे मां अल्लाह इनखे गुनाहनि जूं माफ़ियूं ॾेई छॾियां। वदा तुंहिंजो असांजा गुनाह तुंहिंजो असांजूं ख़ताऊं असांजे लाइ दोज़ख खे भड़काइनि थियूं पर रब जी रहमत पुकारे थी बाना हली आहे। को लुड़को अखियुनि मां हारींदो वञ को घोड़ो गल तां ॻारींदो वञ तुंहिंजे गुनाहनि खे माफ़ी जो कलम फिरी वञे। चओ अल्लाह अल्लाह अल्लाह। बेहकी शरीफ में हजरत हैसम बिन मालिक रज़ियल्लाहु ताला अन्हु का मरवी हदीस मुझे सोने सरदार खुतबो दिनो महबूबन करीमन जी तकरीर फरमाई बयान फरमायो। सुभान अल्लाह। महबूबन जी गुफ्तार थिया सामो वेठल हिक असाबी ज़ारो ज़ार रुनो असाबी रुनो मुझा गोढ़ा वही पिया आहिनि। मुझे महबूब फरमायो त वञो वञो वञी ऐलान कयो अॼु उहे मोमिन जन जे मथां वॾनि चपलनि पहाड़नि जेड़ा गुनाहनि जा पार हुजनि उहे बि जेकॾहिं हिन मर्द जी ज़ियारत कंदा अल्लाह ताला उन्हनि खे बि बख़्शे जन्नती बणाए छॾींदो। अल्लाह अकबर या रसूल अल्लाह। अच्छा या दोस्तान मोहतरम तवज्जह जी ॻाल्हि आहे समझण जी ॻाल्हि आहे। मुझे आका फरमायो ही मर्द रुनो हिन मर्द घोड़ा ॻाया आहिनि हिन खे त माफ़ी मिली वई पर अॼु जेको बि हिन खे ॾिसंदो हिन रोअण वारे खे हिन रोअण वारे जे चेहरे जी ज़ियारत कंदो ओ इन्हनि अखियुनि जन लुड़क हारिया आहिनि इन्हनि लुड़कनि हारींदड़ अखियुनि जी जेको ज़ियारत कंदो भली करी उन जे मथां जबलनि पहाड़नि जेड़ा गुनाह हुजनि पर हिन मर्द खे ॾिसण सां रब उन जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾींदो। अज के मानू चवन था त वलियन वट छोटा वञो बुजुर्गन वट छोटा वञो या बिदत नाजायज़ा। अरे तू हदीस जो त मुतालियो करे ॾिस असां वलियन वट ईअं कोन वेंदा आहियूं
असा इन उन्हनि मर्दनि वटि वेंदा आहियूं जेकी पंहिंजूं रातियूं मुसलनि ते रोंदे रोंदे गुज़ारींदा आहिनि। जंजू रातियूं जंजू रातियूं मुसलनि ते रोंदे रोंदे घोड़ा गाड़ींदे लुड़क हारींदे पिंपड़ियूं पुसाईंदे सुवारी पुसाईंदे पंहिंजे मुसले खे लुड़कनि में आलो कंदे जंजू रातियूं गुज़रंदियूं आहिनि। असां उन्हनि मर्दनि जे दीदार जे लाइ वेंदा आहियूं। मदीने वारे मीर फरमायो इन चेहरे जो जंहिं दीदार कयो भली कणी उन वटि जबलनि पहाड़नि जेॾा गुनाह हुजनि पर इन दीदार जे सदके अल्लाह ताला उन जा गुनाह बख़्शे माफ़ करे छॾे। सुभान अल्लाह। एड़ा रोअण वारा चेहरा लुड़कन हारण वारा चेहरा जे मिली वञनि त वॾो भाग समझजा। वॾा खुश नसीब आहिनि उहे जन खे अहिड़नि मर्दनि जा दीदार ऐं ज़ियारतूं नसीब थींदियूं आहिनि। चओ सल्लल्लाहु अलैहि या सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे सोने हबीब फरमायो जेड़ी मल इहो बानो रोए थो अल्लाह जे खौफ में रोए थो त अल्लाह जा मलाइक इन जे ज़ियारत जे लाइ लहींदा आहिनि। खुदा जा मलाइक आसमान जा फरिश्ता सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। मुझे सोने सरदार फरमायो जरे को बानो अल्लाह जे खौफ में रोए थो तो उन्हें रोण वारे बाने जे ज़ियारत ऐं दीदार जे लाइ अल्लाह पंहिंजे मलाइकनि खे लाहे मोकिलींदो। रब्बे ज़ुल जलाल जा मलाइक रब वटि अर्ज़ कंदा आहिनि अल्लाहुम्मा शफ़िअल बुकाईन फी मन लम यबके। या अल्लाह जेके रोण वारा आहिनि उन रोण वारनि जी न रोण वारनि जे बारे में शफ़ाअत क़बूल कर। मौला जेकी रोई दुआऊं था घुरनि पर हिकिड़ा संग दिल आहिनि हिकिड़नि जूं दिलियूं सख़्त आहिनि जन खे रोअण कोन थो अचे जन जे अखियुनि में लुड़क कोन था अचनि जन जूं दिलियूं गुनाहनि जे सबबु कटिजी कारियूं भरिजी वियूं आहिनि जन जा अखियुनि जा नार सुकी विया आहिनि जन जा चश्मा ख़ुश्क थी विया आहिनि। ओ मुंहिंजा मौला इन रोअण वारनि जे सदके न रोअण वारनि जे मथां बि रहम कर। उहो हिकिड़ो रोए थो त उन रोअण वारे जे सदके न रोअण वारा ॿिया बि बख़्शजी वञनि था। रब शल इहे रोअण वारियूं अखियूं ॾे रब जे बारगाह में आसी ऐं इल्तिजा करण वारी उहा तड़पण वारी दिल शल रब नसीब करे। चो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। सल्लल्लाहु अलैहि या Allah
अस्तगफिरुल्लाह। अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह। अल्लाह अस्तगफिरुल्लाह, दाइम अस्तगफिरुल्लाह। वदा बराबर रसी खाती आहीं, बराबर गदला गुनहगार आहीं। पर तवज्जो फरमायो, बेशक गुनहगार आहीं, पर निस्बत मदीने वाले सा रखूं था। गुलाम आयूं तो मदीने वाले मीर जा कलमों पढ़ूं था तो सुने सरदार मदनी मुख्तार जो उन्हें निस्बत जो रब के भी जरूर ख्याल होगा। रब जुल जलाल इन्हें निस्बत जे करे गदलन गुनहगारन ते पंहिंजे रहमत जी पालूत करे छड़ी दो। बेशक मैं चंगा नहीं, मेरी किस्मत मारी है। बेशक मैं चंगा नहीं, मेरी किस्मत मारी है। मैं लालच दे लाई ओ दिलदार बड़ा सोना, मैं लालच दे लाई ओ दिलदार बड़ा सोना, मैं लालच दे लाई ओ दिलदार बड़ा सोना। कौनैन दिवाली दा दरबार बड़ा सोना। सोरब दी मदीने वालदा गरबार बड़ा सोना। कौनैन दे अल्लाह अल्लाह बराबर सी गदलाई गुनहगारन, बराबर खाती निकम्माई नालायक आयूं, पर हबीबन जो वसीलो वठंदो वञ, आज़ी इल्तिजा कंदो वञ। मदीने वारे मीर जे सदके रब तुझे सारी जिंदगी जो खताऊं धक धक छड़ी। सतर कर सतार असी उघाड़ायूं, ढकी ढकणार दई पांग पनाजो। मकर ढोल ढिलो ना दो निमान सी, कोने कमीड़ीअ जो बगैर तो भलो तुझो ना भलो वठूरे थड़िया। सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। अल्लाह ओ मुझा मिठा, ओ मुझा प्री प्यारा रब जिंदगी में जेकॾहिं मौक़ो ॾिए तो उन मौक़े जो फ़ाइदो वठिजे जी, उन मौक़े जो फ़ाइदो वठिजे। अहिड़ा मौक़ा बार बार कोन मिलंदा आहिनि, क़िस्मत ते भाॻनि ते मिलंदा आहिनि। त पोइ
पिरी प्यारा जॾहिं दुआ जे लाइ हथ खणिजे त पोइ दिल खे हाज़िर करे दिल जे हुज़ूर ऐं गहरायुनि सां रोई न त रोअण वारी सूरत बणाए इल्तिजा कजे, उमेद आहे त तुंहिंजो आरज़ू क़बूल थी वेंदी। ऐं हिन भलारी रात जे अंदर हिन अज़ीम शान इज्तिमा जे अंदर आउं तव्हांखे हिकु महबूब मदनी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो हिकु पाक कौल ॿुधाइण चाहियां थो ऐं मां उम्मीद कयां थो त ही इज्तिमा हिन इज्तिमा जो हर फर्द इन पैगाम खे दिल सां ॿुधंदो ऐं इंशाअल्लाह उन ते अमल भी कंदो। छा इहा ॻाल्हि तव्हांखे क़बूल आहे? जी दोस्तों मोहतरम, हिन 15 शाबान जी अजीम शब बेदारी की महफिल में गौसुल ज़मा, कय्यूम ज़मा, कुतुब जहां हजरत पीर मिठा सईं रहमतुल्लाह अलैह रहमतपुर वाले सोने पीर मिठा साईं जे उर्स मुबारक जे हिन पुर नूर महफिल जे अंदर आउं हिकु हदीस महबूब जी पेश कयां थो इन उमेद सां त तव्हां सभई इन ॻाल्हि खे ॿुधंदो ऐं अमल कंदो। वह हदीस ही आहे जेका तिबरानी शरीफ में सनद सही सां मुझे सोने सरदार जो कौल मुबारक जंहिंखे रिवायत करण वारो हजरत सैयदना अबू हुरैरा सब जो रज़ी अल्लाह सैयदना अबू हुरैरा से फरमायो त कुन्ना जुलूसन मअन नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असा सोने नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सां गॾु वेठा हुआसीं। फ़क़ाल लिमन हौलहु मिन उम्मतिही, महबूब जी उम्मत जा जेकी गुलाम चौधारी वेठा हुआ उन्हनि खे महबूब फरमाइनि पिया ऐं उन्हनि जे ज़रिए पंहिंजी उम्मत खे पैगाम ॾियनि पिया। कहिड़ो? पाण फरमाइनि पिया त फुलूनी बिसिद्दिन अकफलकुम बिल जन्नत। महबूब फरमायो तव्हां छहनि शयुनि जी मूंखे ज़मानत ॾियो, मां मुहम्मद करीम तव्हांजे जन्नत जे वठी वञण जो ज़ामिन आहियां। छहनि शयुनि जे अदायगी जी तव्हां ज़मानत ॾियो, मुंहिंजे आका फरमायो तव्हांजे जन्नत ॾे पहुचाइण जो मां ज़ामिन आहियां। अब महबूब जहिड़ो ज़ामिन हुजे जी छा था सम्झो? इहा शइ मिलंदी कोन मिलंदी? महबूब ज़िम्मो खणंदे हाँ ते गुलामो ए परवानो बस हे ॻाल्हियूं तव्हां ते अमल कयो, मां ज़ामिन आहियां। हाँ जेकॾहिं प्यारो कुनल हथ वठी ऐं क़यामत जे ॾिहाड़े चवे त मलाइको छॾियोसि हिन जो मां ज़ामिन आहियां। हाँ हिन मुंहिंजे हदीस खे ॿुधो, उन ते यकीन कयो, उन ते अमल कयो हुयो। हे मलाइको हिन गुलाम जो मां ज़ामिन आहियां, छॾियोसि त पंहिंजे साथ में गॾाए जन्नत ॾे वठी वञा। इहो साथ इहा ज़मानत खपे या न खपे? हाँ जन्नत खपे या न खपे? साईं फरमाइनि था छहनि शयुनि जी ज़मानत मूंखे ॾियो, अस्सलात वज़्ज़कात वल अमानत वल फर्ज वल बतन वल लिसान। मुझे आका फरमायो
अमानत जो पहिरियों हिन ॻाल्हि जी तव्हां निमाज़ पढ़ंदो। ॿुधायो ॿुधायो निमाज़ निमाज़ हाँ मामूली ॻाल्हि न थई, ही ॻाल्हि मामूली न थई। सोचे समझी हथ खण जाए। हाँ अज लिख पढ़ जी रात थई। हाँ फीहा युफ़रक कुल्लु अम्रिन हकीम वारी रात में वेठो आ। हाँ साईं फरमाइनि था पहिरियों मूंखे ज़मानत ॾियो त तव्हां निमाज़ पढ़ंदो, निमाज़ खे कोन छॾींदो। ॿी ॻाल्हि इहा। ऐं टी ॻाल्हि साईं फरमाइनि था त अमानत बासलामत पुॼायो, मां तव्हांजे जन्नत में पहुचाइण जो ज़ामिन। हाँ हिकिड़ो माण्हू जिहाद करे, ख़ुदा जे राह में जंग करे, जंग कंदे शहीद थी वञे, साईं फरमाइनि था त शहादत सभिनी गुनाहनि खे मेटे छॾे थी। शहीद थियण सां सॼी ज़िंदगी जा गुनाह मेटजी वञनि था, पर जे अमानत खाधी आहे भली शहीद थी वञे, अमानत जो गुनाह कोन मेटंदुसि। मां अचो तव्हांखे हदीस ॾेखारे। सरकार फरमाइनि था त उहो माण्हू जेको शहीद थी वियो पर पराई अमानत खाई वियो, क़यामत जो ॾियारो थींदो उहो अमानत वारा माण्हू अचे चवंदसि म्या असांजी अमानत त ॾे। हे वेंदो जन्नत ॾे, हो पकड़े बीहंदसि असांखे अमानत ॾे, ईअं कोन छॾींदासीं। अवल असांजी अमानत ॾे, असांजो हक़ ॾे। मुंहिंजा दोस्तो जेॾी महिल उहे अमानत हिन खां घुरंदा ओॾी महिल ही माण्हू चवंदो त उहा शइ त हिते आहे ई कोन, मां किथां ॾियां। पोइ उहा साॻी शइ हूबहू उहा शइ अलाह ताला मिसल बणाए हाविया जहन्नम में रखल। हाविया साड़ींदड़ जलाईंदड़ जहन्नम जी बाहि जे अंदरि उहा साॻी अमानत रब रखाईंदो। पोइ हुकुम थींदुसि त वञी इहा अमानत खणी उन भणीअ ताईं पहुचाए, पोइ तोखे जन्नत ॾे वञण ॾींदासीं। उन सड़ंदड़ जलंदड़ भड़कंदड़ बाहि में अंदरि घिरंदो, उहा अमानत वारी शइ कुल्हे ते रखी खणी उन खूह मजा ॿाहिरि निकिरण जो, हाविया मजा ॿाहिरि निकिरण जो इरादो कंदो। ओ किनारे ते पहुचंदो, ओचितो थाबो ईंदुसि, थेड़ ईंदुसि, उहा कंड वरी वञी हेठि किरंदी। तव्हांजो वॾे अरसे वॾे ज़माने ताईं ईअं जलंदो रहंदो, सड़ंदो रहंदो जो पराई अमानत खाई वियो। ओ अदा ओ मिठा पराई अमानत खे वेझो न वञ। साईं फरमाइनि था ला दीन लिमन ला अमानत लहू, जेको अमानतदार नाहे उन जो को दीन ई नाहे। मुझे सोने सरदार मदीने वारे साईं अमानतदारी जो आला मिसाल कायम करे दुनिया वारनि खे ॾेखारियो त अमानत हीअं घणियुनि ताईं पहुचाए ॾी आहे। कीअं हिजरत वारी राति उन दुश्मननि जूं अमानतूं महबूब वटि रखियूं हुयूं। महबूबन करीमन जॾहिं मके खे छॾे मदीना मुनव्वरा ॾे हिजरत जो इरादो कयो आहे, मौला अली खे फरमाइनि था अली मुझे बिस्तर ते सुम्ही पओ, ई अमानतूं अथई फलाणनि 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 दुश्मननि जूं अमानतूं अथई, इहे अमानतूं पहुचाए पोइ तूं मदीने अचिजा। मदीने वारे साईं खे नबूवत जे ऐलान खां अॻु में बि मके वारा अमीन सॾींदा। छा सॾींदा? मुहम्मदुर रसूलुल्लाह सादिकुल वादुल अमीन। पोइ अमानत में ख़यानत न कयो। पुट
अमानतुन में जेकॾहिं तव्हां अमानतदार आहियो त मदीने वारो मीर तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो ज़ामिन। इते भला हथ नथा खणो। हाँ अथव जा को ॿियो ख्याल दिल में जी? ओरे बीठल ओरे परे वारा जी सुभान अल्लाह। सरकार फरमाइन था चौथी गाल मुझे आका फरमायो पंहिंजे शर्मगाह जी हिफ़ाज़त कयो मां तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो ज़ामिन आहियां। पंहिंजे शर्मगाह के बुराई का बचायो, जिना का, बदकिरदारी का, बेहयाई का, छोकरेबाजी का, बुराई का पंहिंजो पाण खे बचायो। महबूब फरमाइनि था मां तव्हांजे जन्नत ॾे पहुचाइण जो ज़ामिन आहियां। जो सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह। दोस्तान मोहतरम अज यो फितनो तमाम घणो वधी वियो आहे। अल्लाह शल रहम करे मुसलमाननि जे हाल ते रब बाझ करे। दोस्तान मोहतरम पंहिंजो पाण खे बचायो घड़ी पल जे लज़्ज़त जे लाइ पंहिंजी हमेशा वारी जिंदगी जो अज़ाब न विहायो। मुझे आका फरमायो जॾहिं को ज़ानी ज़िना थो करे त जीअं को माण्हू कमीस लाहींदो आहे त बदन खुली पवेसि, इएं उन जो ईमान लही वञे थो। ईमान वारी कमीस लही वञे थी जेको बद किरदारी कंदो आहे। ज़िना बुरी शइ आहे पर जेको पाड़े सिरण औरत सां ज़िना करे 70 ज़िनाऊं हिक पासे, पाड़े में बुराई जो अञा वधीक गुनाह, अञा वधीक अज़ाब आहे। टे माण्हू आहिनि जंहिंजे मथां अल्लाह खे सख़्त कावड़ हूंदी आहे, रब जो टमर कॾहिं लहंदो ई न आहे। टिनि माण्हुनि तां हिकिड़ो उहो माण्हू जेको पंहिंजे पाड़े सिरण औरत सां बदकिरदारी करे, पाड़े में बुरी नज़र रखियूं वेठो आहे, पाड़े वारनि जे नंगनि में बेहयाई जूं अखियूं रखियूं वेठो आहे। इन माण्हू जे मथां अल्लाह खे सख़्त कावड़ हूंदी आहे। ॿियो उहो माण्हू जेको पोढ़ो थी वियो, कुराड़ो थी वियो, अञा बि रब जे दर ते मोट नथो करे, ॾंद भॼी वियसि, वार अछड़ा थी विया, लिंग ते ॾकणी तारी थी वई, अञा बि हथ जो रंग कारो ॾियूं, पाण खे जवान बणायूं वेठो आहे, अञा बि बुराई ते स्टेल खे संदरो लथूं वेठो आहे। इन कुराड़े जे मथां रब खे कावड़ कॾहिं लहंदी न आहे। रब जो डमर, अल्लाह जो गुस्सो इन कुराड़े जे मथां हूंदो आहे जेको पीरी में अची वियो आहे, अञा बि रब जे दर ते मोट नथो करे। ओ अदा, ओ कुराड़ा, ओ मुंहिंजा चाचा, हथ अदब जा छो ॿधाए, ॿेली पंहिंजे ज़िंदगी जो क़दुरु कर। छो मौत आई, ओ पोटनि पर पोटनि वारा, ओ ॾोटनि वारा, कहिड़े मुंहं सां थो तूं बुरायूं करी, कहिड़े मुंहं सां थो तूं शौक़ शिकार करी। अरे ख़ुदा जे डमर खां डिॼ, ख़ुदा जे पकड़ खां डिॼ, ओ कुराड़ा रब जे दर ते मोटी पो। अॼु हिन भलारी रात में सचो वाइदो दिल में पक्को अज़्म कर त अॼु खां वठी मां सची दिल सां तौबा ताइब थियां थो। ओ शैतान अंदर अञा सलाहूं ॾींदी, तरस तरस, अञा हे कम रहियल आहे, हे कम रहियल आहे, अञा हींअर जल्दी कीअं तो तौबा ताइब थी। ओ अदा इन दुश्मन सलाहूं ॾेई ॾेई
मंजिल ते आने बिहारियो थई अन्या बिने दुश्मन जे पोयूं केतिरो लगने हाणे छॾ इने शैतान जे सलाहन के सलाह वठी त मदीने वारे मीर जी वठ मन बलग उम्र 40 सना जे माण्हू जी उम्र 40 साल थी वई आहे फलम यगलिब खैरू अला शर्री फमसीरू इलन्नार साईं फरमाइनि था जंहिंजी उम्र 40 साल थी वई आहे अञा इन जूं नेकियूं घटि गुनाह घणा इन जी जाइ जहन्नम में आहे तन पे राशा आ गया पीरी से गर्दन झुक गई अब तो झुक ए जालिम खुदा के सामने सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह सल्लल्लाहु या नबी अल्लाह टियों माण्हू जेको वाइज़ ॿुधे नसीहतूं ॿुधे तकरीरूं ॿुधे पर बुद्धि अण ॿुधियूं बणाए इन माण्हू ते अल्लाह के सख़्त कावड़ हूंदी आहे हिकिड़ो बेख़बरी में कमु करे थो ॿियो बुद्धि ॾिसी वाइसी सोचे समझी वो अञा भी बुराई में धूड़ में डुबी तो हणे त इन कुड़ारे जे मथां इन वाइज़ ॿुधण वारे जे मथां के सख़्त कावड़ ईंदी आहे त मुंहिंजो क़ुरान ॿुधी तो अमल छो थो करी ओ मिठा मुझे सोने सरदार फरमायो तव्हां मूंखे ज़मानत जो पंहिंजे शर्मगाह के बुराई का बचाईंदो मां तव्हांजे जन्नत दे वठी वञण जो ज़ामिन आहियां अब ये घणियूं ॻाल्हियूं थियूं जी माना ॿुधो बि हो था न बेटा हाँ साईं फरमाइनि था शहनशाह जी ज़मानत ॾियो मां तव्हांजे जन्नत ॾे वठी वञण जो ज़ामिन आहियां पहिरियों निमाज़ क़ाइम कंदो ॿियो ज़कात अदा कंदो टियों अमानत में ख़यानत न कंदो चौथों पंहिंजी शर्मगाह खे बुराई खां बचाईंदो ये घणियूं ॻाल्हियूं थियूं पंजी ॻाल्हि मुझे सोने सरदार फरमायो बलबत में पंहिंजे पेट के बुराई खां बचायो पंहिंजे पेट के हराम कमाई खां बचायो रिश्वतूं न खाओ व्याज न खाओ सूदखोरी न कयो ग़रीबनि जा रत न चूसियो मिस्कीननि सां ज़ुल्म न कयो खाओ त पंहिंजे पेट में हलाल जो गिरह खाओ छा खाओ हाँ? मुल्ला जे घर में कुकड़ का भुलजी का ओड़े पाड़े जी आई लत रही कुठई कोई खाई भी अरे हे मौली साहब हे छा कई बाबा घर में रिड़ी आई रजा सा अल्लाह मोकली तो कोई खाई चली ओ खुदा जा बाना ये घर में गिड़ी आई कंहिंजी रिड़ी कंहिंजी बिल्ली कंहिंजो समझो त बकरी आई कंहिंजी ठिकरी आई हर के खाई वञे जो ओ खुदा जा बाना पराई शइ खे वेझो न वञ पंहिंजे पेट खे हराम खाधनि खां बचाए हबीबन करीमन फरमायो मां तव्हांजे जन्नत में पहुचाइण जो ज़ामिन आहियां यह गाल कुछ रुखी लगे जी मथे मथे सुभान अल्लाह सुभान अल्लाह 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 ऐ पंजी गाल काई गाल थी जी छही गाल माशाअल्लाह रब खुश कंदो
मन हाण ता समझो था पिया गाल सही गाल मुझे आका फरमायो पंजी ज़बान के बुराई का बचायो मां तुझे जन्नत में वठी वञण जो ज़ामिन आया ज़बान सा कूड़ी न ॻाल्हायो ज़बान सा गिला न कयो गीबत न कयो गारियूं न ॾियो घटि वधि लफ़्ज़ न ॻाल्हायो पंहिंजे ज़बान जे तीर सां कंहिंजी दिलि खे न चुटियो पंहिंजे ज़बान जी या तीर या बंदूक कंहिंजे हियांव में न हणो खुदा जो कसम हे जेके बंदूक आहे न गोली आहे इहा कंहिंखे लॻे थी त मारे विझे पर जेका ज़बान वारी गोली लॻे थी सा रोज़ नओं मौत थी ॾिए जेॾी महिल बि ॻाल्हि यादि पवंदसि हा इहो रोज़ नओं मौत आहे पंहिंजे ज़बान सां कंहिंजी दिल आज़ारी न कयो ओ अदी भेण कंहिंसां छेड़ो न कर ओ मुंहिंजी अदी कंहिंसां ॾाढे सॾ न ॻाल्हाए कंहिंसां फसाद न कर मायूं जेसीं ताईं ॿ टे कंहिंसां छेड़ो न कनि तेसीं मानी न हज़म थींदा हिकिड़ी माई हुई छेड़ेकार सो के खजीअ में जिन रहंदो जिन उन्हें जिन के चयूं त छॾी थो या फलाणी माई खे मोकिलियूं छेड़ेकार खे जिन वठी दाह के खुदा जे वास्ते ने माई खे न मोकिलिजो मां अॼु ई छॾे थो वञां माना अहिड़ियूं खुदा जूं बानियूं जिन को जिन बि बेज़ार हाँ अल्लाह जो खौफ रखो पंहिंजे ज़बान मजा अहिड़ा लफ़्ज़ न ॻाल्हायो जो साईं फरमाइनि था कॾहिं माण्हू पंहिंजे ज़बान मजा अहिड़ा लफ़्ज़ ॻाल्हाईंदो आहे जो क़यामत जे ॾियारे में उन लफ़्ज़नि जे करे ऊंधे मुंहुं जहन्नम में किरायो वेंदो हिकिड़ी हदीस पाक में आहे त जहन्नम में माण्हुनि खे घणो करे ॿ शयूं वठी वेंदियूं अल फम वल फर्ज हिकिड़ो ज़बान ॿियो शर्मगाह ये ॿ उज़वा अहिड़ा आहिनि जेकी घणो करे अक्सर माण्हू जेकी जहन्नम में वेंदा इन ॿिनि उज़वनि जे करे अल्लाह अस्तगफिरुल्लाह अल्लाह अस्तगफिरुल्लाह दाइम अस्तगफिरुल्लाह ओ मुजादा ओ मिठा हेड़ी बरकतुन भरी रात जे अंदर अज ये छगालियूं तुझे ला सबक आहिनि इहो अॼोकी हिन महफ़िल जो पैगाम आहे जंहिंखे मां उम्मीद कयां थो त तव्हां इंशाअल्लाह अॼु खां वठी अमल में आणींदव ओए शाख वारा कबूल आया गाल जी छहन गालियुनि ते अमल कयो जन्नत खटणी अथव मदीने वारे साईं जी ज़मानत जन्नत हासिल करनी आहे पहिरियों नमाज़ पढ़ंदव चओ इंशाअल्लाह ॿियो ज़कात अदा कंदव टियों अमानतदार थींदव चौथो शर्मगाह के बुराई का बचाईंदव पंजो हलाल खाईंदव पेट में बुरो नापाक खाधो न विझंदव ऐं छहो पंहिंजे ज़बान खां के बुराई का बचाईंदव जे अॼु खां वठी तव्हां इहो दिल में अहद कयो इकरार कयो दिल में इहो पक्को पह पचायो त इंशाअल्लाह अॼु खां वठी इन्हनि छहनि ॻाल्हियुनि ते अमल रब तव्हांखे शाद आबाद कंदो अल्लाह तव्हांजे दर्जनि खे बुलंद कंदो रब तव्हांखे इन्हनि छहनि ॻाल्हियुनि जे मथां अमल जी तौफ़ीक़ नसीब फरमाईंदो असां सभिनी जे मथां
रब पंहिंजी बाज फरमाई दो मदीने वारे आका जे गुलामन वारे उन्हें साथ में गदाए रब शर जन्नत नसीब फरमाई दो। आखिर दावाना अल्हम्दुलिल्लाह।